कराची में मकानी चूंडूं मुलतवी कयूं वियूं आहिनि। सिंध हुकूमत जो इलेक्शन कमीशन के ख़त मौजूदा हालतुनि में मकानी चूंडूं कराइण मुमकिन नाहे। 3 महीननि लाइ चूंडूं मुलतवी कयो। सिंध हुकूमत कराची डिवीज़न में मकानी चूंडूं 23 अक्टूबर ते रिथियल आहिनि। सिक्योरिटी लाइ नफ़री दस्तियाब नाहे। सिंध हुकूमत जो इहो चवणु आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया, कराची में मकानी चूंडूं मुलतवी कयो सिंध हुकूमत जो इलेक्शन कमीशन के ख़त। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा तो कराची में मकानी चूंडूं मुलतवी कयूं। सिंध हुकूमत जो इलेक्शन कमीशन के इहो ख़त में ॼाणायो वियो आहे त मौजूदा हालतुनि में मकानी चूंडूं कराइण मुमकिन नाहे। 3 महीननि लाइ चूंडूं मुलतवी कयूं वञनि। सिंध हुकूमत जो इहो चवणु आहे त कराची डिवीज़न में मकानी चूंडूं 23 अक्टूबर ते रिथियल आहिनि। सिक्योरिटी लाइ नफ़री दस्तियाब नाहे। ख़बर अवां सां शेयर करे रहियो नाज़रीन। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं त कराची में मकानी चूंडूं मुलतवी कयो। सिंध हुकूमत जो इलेक्शन कमीशन के ख़त लिखियो वियो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त मौजूदा हालतुनि में मकानी चूंडूं कराइण मुमकिन नाहे। 3 महीननि लाइ चूंडूं मुलतवी कयो। यह ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं पिया। कराची में मकानी चूंडूं मुलतवी कयो। सिंध हुकूमत जो इलेक्शन के कमीशन के ख़त लिखियो। इन हवाले से अपडेट्स मालूम कंदासीं। कराची जो सीनियर रिपोर्टर शबीर लाशारी टेलीफोन लाइन ते मौजूद है। शबीर, आगाह कजो, सिंध हुकूमत पारां इलेक्शन कमीशन के ख़त लिखियो वियो आहे कराची में मकानी चूंडूं मुलतवी कराइण लाइ। बिल्कुल नाशाद, सिंध सरकार एक दफ़ो ॿीहर कराची में 23 अक्टूबर ते रिथियल मकानी चूंडूं मुलतवी करण लाइ इलेक्शन कमीशन के एक ख़त लिखी छॾियो आहे। सिंध सरकार ख़त लिखंदे चयो आहे त मौजूदा हालतूं जेके आहिनि उहे साज़गार न आहिनि, उन करे इन्हनि हालतुनि में मकानी चूंडूं कराइण मुमकिन नाहे। सिंध सरकार पारां जेको ख़त लिखियो आहे इलेक्शन कमीशन खे, उन में इहो ॼाणायो वियो आहे त 23 अक्टूबर ते जेके मकानी चूंडूं रिथियल आहिनि कराची डिवीज़न में, चूंडनि जी सिक्योरिटी लाइ पुलिस जी जेका नफ़री आहे उहा दस्तियाब न आहे। उन करे ही दरख़्वास्त आहे इलेक्शन कमीशन खे त 23 अक्टूबर ते जेके मकानी चूंडूं रिथियल आहिनि कराची में उहे मुलतवी कयूं वञनि। छाकाणि त IG सिंध इहो जवाज़ ॼाणायो आहे त सिंध सूबे में जेका फ्लड वारी सिचुएशन आहे उनमें रोडनि ते पुलिस जी जेका पेट्रोलिंग आहे या फ्लड में जेके फाथल माण्हू आहिनि ॿोॾ ऐं बरसाती पाणी में, उन्हनि जे रिलीफ ऐं इमदादी कमनि में पुलिस एहलकार जेके आहिनि मसरूफ़ आहिनि। कराची शहर में पुलिस जी नफ़री तमामु घटि आहे। तंहिंजे करे असां 23 अक्टूबर ते जेके मकानी चूंडूं थियण वञनि पियूं कराची में, उन लाइ असां वटि नफ़री दस्तियाब न आहे। उन मामले खे जवाब ॾियण सिंध सरकार इलेक्शन कमीशन खे हिकु ख़त लिखी इहा दरख़्वास्त कई आहे त कराची में जेके रिथियल मकानी चूंडूं आहिनि उहे 3 महीननि लाइ मुलतवी कयूं वञनि। जी, वॾी महिरबानी शबीर लाशारी आगाह करण लाइ। नाज़रीन, शबीर लाशारी असांखे कराची खां आगाह करियो। ख़बर अवां सां शेयर करे आहियूं त कराची में मकानी चूंडूं मुलतवी कयो। सिंध हुकूमत जो इलेक्शन के ख़त लिखियो वियो आहे। मौजूदा हालतुनि में मकानी चूंडूं कराइण मुमकिन नाहे। 3 महीननि लाइ चूंडूं मुलतवी कयूं वञनि। कराची डिवीज़न में मकानी चूंडूं 23 अक्टूबर ते रिथियल आहिनि।